जी नाज़रीन, गौसपुर मावा सां ताज़ा तरीन ख़बर जी आगाही शेयर कंदा हलूं। PPMPA सरदार मीर ग़ुलाम आबिद ख़ान सुंदराणी जे फ़ौत थियल नंढे भाउ मीर माजिद ख़ान सुंदराणी जी अॼु तदफ़ीन सदस अबाणे ॻोठ में थी गुज़री। मरहूम खे सवें आलनि अखियुनि साण पंहिंजे अबाणे ॻोठ दड़ी सुंदराणी जे क़ब्रिस्तान में मिटी मां हवाले कयो वियो आहे। मरहूम जी जनाज़ा नमाज़ में PPMPA अब्दुल रऊफ़ खोसो, बुज़ुर्ग सैयद मोहम्मद शाह जीलानी, सरदार तेयो ख़ान तेगाणी, मलगुज़ार ख़ान सोरियाणी, सरदार ज़फ़र ख़ान भयो, सैयद बशीर शाह जीलानी, DC कश्मोर कंदकोट मुनवर अली मिठाणी, PP ज़िले कश्मोर अगवान गुलमोहन जखियाणी समेत इलाइक़े जे सियासी समाजी सहाफ़ी तोड़े राज जे हज़ारे माण्हुनि जनाज़ा नमाज़ में शिरकत कई। PPMPA मीर आबिद ख़ान सुंदराणी जे नंढे भाउ सरदार माजिद ख़ान सुंदराणी जे लाॾाणे ते अॼु ॿिए ॾींहं बे सोग में गौसपुर शहर जे मार्केटनि समेत दड़ी शहर मुकमल तौर बंदि रहियो। मीर माजिद ख़ान सुंदराणी गुज़िरियल ॾींहुं ओचितो दिलि जे दौरे सबबि लाॾाणो करे वियो। जी नाज़रीन, गौसपुर मावा सां ताज़ा तरीन ख़बर जी आगाही शेयर कंदा हलूं। PPMPA सरदार मीर ग़ुलाम आबिद ख़ान सुंदराणी जे फ़ौत थी वियल नंढे भाउ मीर माजिद ख़ान सुंदराणी जी अॼु तदफ़ीन संदसि अबाणे ॻोठ में थी गुज़री। मरहूम खे सवें आलनि अखियुनि साण पंहिंजे अबाणे ॻोठ दड़ी सुंदराणी जे क़ब्रिस्तान में मिटी मां हवाले कयो वियो। हर वक़्तु आगाह रहण लाइ ॾिसंदा रहो JTN वेब न्यूज़।